लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन जे तालका नेटवर्क ठुल ज़िले जे कबात सां जारी आहिनि ऐं वक़्फ़े खां अवल असां हिन ॻाल्हि ते आयासीं त मोहतरमा पोइ पिनी पीरनि जी पिनी ॼाई पोइ सिकी लधी पोइ आहिस्ते आहिस्ते कोशिशि कई पर पोइ नंढे हूंदे खां ई थोरो बि माण्हू पढ़ियल आहे त ख़्याल अचनि था नवां नवां ख़्याल अचनि था। बहरहाल ॻोठ में सूरताल इहा रही त जे न्याणी पढ़ंदी त ख़राबु थींदी पर न्याणियुनि जो ज़ोर हो त पढ़ाई ज़रूरी आहे। सो मैट्रिक ताईं पढ़ी पोइ अॻिते हुन छा कयो अचो त साणसि ॻाल्हायूं। रुखसाना साहिबा हाणे तव्हां मैट्रिक कई तव्हांजी शादी बि थी मामा तव्हांजे मुड़ुस जा उहो घर बि तव्हां छॾियो पोइ तव्हां रहियो किथे? सर मां रहियमि पंहिंजे साॻी पीउ माउ में मूंखे अची रहायईं। अच्छा हा छो जो उन टाइम इलाही गुरबत हुई न के प्लाट हुया न जायूं हुयूं ऐं मुंहिंजो जेको घरवारो हुयो उनजो बाबा उहो पाण 7 महीननि जो पंहिंजे माउ जे पेट में हुयो त उहो कराची में हिते आयो कमाइण जे लाइ। हिते बुखार थियो त उहो माना मुंहिंजो सको सौटु हुयो उहो हिते गुम थी वियो हुयो ओहो कराची में। पोइ मतिलबु मुंहिंजे घरवारे जो ॿियो कोई बि वाली वारिस न हुयो। माना अव्हांजो जेको सोरो हा मुंहिंजो उहो सहुरो गुम थी वियो उहो हिते कराची में गुम थी वियो। पोइ लधो न अॼु ताईं बि न आहे लधो अॼु ताईं न आहे लधो। का ख़बर पई त छा थियो किथे वियो? बसि इहो ख़बर पए त माना हिते जहाज़नि जे अॾे ते कमु कंदो हुयो हिते बुखार थियुसि चयईं त मां दवा वठणु वञा थो। पोइ इलाज जे लाइ मतिलबु हिते शायदि वञे पियो कोई एक्सीडेंट थियो हूंदो या कुझु थियो या उनजो दिमाग़ु फिरी वियो। पोइ त वरी ईअं हुयो त उनजा बाबा उनजा भाइर यानी की उहे सभु हिते कराची में लॾे आया 2-3 साल उनजी ॻोल्हा कयऊं। 9-10 साल मुंहिंजी जेका ससु हुई उनखे विहारे छॾियऊं इंतज़ार में पर उहो न लधो। ओहो पोइ उहो न लधो त माना मुंहिंजी जेका ससु हुई उनखे बि पोइ पंहिंजे पीउ माना 15 साल खनि विहारियो। उन खां बाद में जॾहिं चयो हिन उन खां पुछा कयूं सभिनी खां पोइ उन्हनि चयो त जाइज़ बसि तव्हां हिनखे निकाह ॾेई छॾियो। पोइ उहो 7 महीननि जो हुयो त वरी हे बि वरी ॼायो जेतिरे माउ खे पर उनजो पीउ बाबा जेको हुयो न उहो न लधो। पोइ हुन वरी माई खे ॿी जाइ ते शादी कराए छॾियो। मुंहिंजी ससु जेका हुई हुनखे ॿी जाइ ते शादी कराए छॾियो। पोइ मुंहिंजो घरवारो बि मतिलबु हेखल हुयो उनखे माना काई सपोर्ट न हुई न चाचनि जी हुई न कंहिं ॾाॾे जी न वालदेन बि न थिया। पर इहो हुयो त माना मुंहिंजी अम्मी जेका हुई त उन माना असांजा जेके रिश्ता कया हुया त वटे सटे वारी जीअं थींदी आहे त माना ॾियण वठ वारी त मुंहिंजी जेके अदा जी माना मंङ हुई उहा पहिरियों उहा परणाए आई हुई न त माना हे बि रिश्तो हिन हिसाब सां थियो हुयो। उहो त बाद में मुंहिंजा बाबा वारा बि माना चवंदा हुया त माना हिन जो पोयों कोई वाली वारिस न आहे हिनखे का ताक़त वग़ैरह न आहे न्याणी ॾुखी थींदी तकलीफ़ में। पर हाणे हिकु शइ वरितल आहे उन्हनि जी बि त न्याणी हुई न वाइदो थियल हुयो न त पोइ इन जे करे मतिलबु मुंहिंजो घरवारो जेको आहे उहो बि माना हेखलो आहे। पोइ असां मोटी आयासीं हिते पंहिंजे अम्मी वारनि जे घर मोटी आयासीं। पोइ हिते ई हुयासीं असां 2-3 साल हिते रहियासीं। पोइ वरी मुंहिंजी ससु अम्मा वटि माना हिकिड़ियूं झमकियूं वग़ैरह सोन जीअं वॾड़ियुनि वटि हूंदो आहे उहे हुयूं। पोइ उन मां नंढिड़ो हिकिड़ो प्लाट असांखे 2000 फुट वठी ॾिनई मनू ॻोठ में। चएं त बाबा मां त पंहिंजे घर में ख़ुशि आहियां तव्हां केतिरो साहुरनि जा माना ताना तुनका सहंदव। हाणे पीउ मां त मुंहिंजा मूंखे बर्दाश्त करनि पिया पर भाॼायूं ॿाहिरि त ॾुखिया आहिनि न वरी बि चवनि त माना ॿियो हिकिड़ो माण्हू बि असांजे विच में रहे थो पियो। पोइ असांखे प्लाट वठी ॾिनई उन खां पोइ हल्की फुल्की अॾावत करे ॾिनई। पोइ उन में असां पंहिंजी जॻह उते ई मनू ॻोठ में ठाराईसीं पर कुझु साल लॻी विया हिन विच में कुझु साल लॻी विया। पोइ असां हिन वक़्तु माना मुंहिंजे जेके पेका आहिनि उहे बि ऐं जेको आहे असां बि थोरे फ़ासिले ते आहियूं। पोइ इहो हुयो त माना बीमारी बड़ी तकलीफ़ में मुंहिंजे घर वारे खे तकलीफ़ अचे या मूंखे तकलीफ़ अचे या मुंहिंजे कंहिं ॿारनि खे तकलीफ़ अचे त मुंहिंजा पीउ माउ या मुंहिंजो भाइर इहे माना मूंखे सपोर्ट कंदा हुया ऐं हिन वक़्त ताईं बि कंदा आहिनि। हाणे अव्हां शादी कई जी अव्हांखे घणा ॿार आहिनि? अलहमदिल्ला सर मूंखे 8 ॿारड़ा आहिनि। छा आहिनि जी 5 न्याणियूं आहिनि मूंखे ऐं 3 पुट आहिनि ख़ैर सां। उहे केतिरा आहिनि? वॾड़ी जी जेका न्याणी आहे उहा मुंहिंजी 20 सालनि जी आहे उनखे मूं शादी कराई आहे। बाक़ी ॿारड़ा मुंहिंजा नंढा पढ़ाई तव्हां
जी मां हुनखे इंटर करायो। अच्छा, जी जी उहा वधीक न पढ़ी? न वधीक उहा न पढ़ी सघी, बसि उहो हुनखे बि इंटर करायो मां। हा अच्छा, पोइ ॿिया ॿार? ॿिया ॿार बि तालीम पिराइनि था पिया पिराइनि था। उते पंहिंजे ॻोठ जे स्कूलनि में। हिकिड़ो नंढड़ो हाणे मैट्रिक पास कई अथई, उहो 15 सालनि जो आहे। ॿियूं नियाणियूं बि पढ़नि थियूं पियूं। उते ॻोठ में हा नियाणियुनि ॻोठ जी में तालीम आहे? हा ॻड़ी तालीम असन पिया में? न ॻड़ी असर में न, मनु ॻोठ में। मनु ॻोठ में आहे? ॻोठ में पहिरियां न हुई, पर हाणे जॾहिं खां वठी माना कुझु शऊर आयो आहे त उन खां पोइ हाणे माना असां पाण जेका जिदोजहद कईसीं, जेका स्ट्रगल कईसीं पंहिंजे लाइ, पंहिंजे ॿारनि जे लाइ, हाणे तालीम जो रुझान थियो आहे। हिकिड़ो सुवाल मां पुछां, जी उते जेके चूंडजनि था पाकिस्तान खां वठी सरकी, पहिरियां उन्हनि जा वालदेन हुआ, जी पोइ पाण डॉक्टर सोहराब सरकी, उन्हनि जो रवैयो ॻोठ में छा आहे? उन्हनि जो रवैयो सर काफ़ी हद ताईं बहितरु आहे, त सुठो आहे पंहिंजे हिसाब सां। जो हिन वक़्त ताईं उहो असेंबली में बार बार अचनि था पिया जेकॾहिं रवैया बहितरु न हुजनि हा त उहो बार बार असेंबली में न अचनि हा। MP जी सीट ते हे 4थों चकर माना खटे आया आहिनि। माण्हुनि जो कमु कनि हा था? कुझु थिए बि थो, कुझु न बि थिए न थो। बि थिए, हा ईअं बि माना आहे। अधु अधु हा कटिजे। 100% त कोई सही आहे न जो मां हिते वेही करे चवां, पर कुझु थिए थो ऐं कुझु नथो थिए पियो। ठीकु आहे। हा हो भला पंहिंजे रवैये में ज़मींदार आहे या? जी उहो वॾा ज़मींदार आहिनि। न रवैये में? रवैये में ज़मींदार न आहिनि। डॉक्टर सोहराब न आहिनि। न आहे? न आहे, बिल्कुलु न आहे। अच्छा, बिल्कुलु न। हाणे सरसो वारा कीअं मिलिया, काॾहें आया, इहा कीअं ख़बर पइनि? सिकी लधी सां मिलिया? हा न सर मूंसां न मिलिया हुया। अच्छा, न मूंसां न मिलिया हुया। असल में इहा स्टोरी ईअं थी त 2009 में मतिलबु मुंहिंजो घर जेको हुयो थोरो आउटसाइड हुयो। 2010 में उन्हनि जी जेको 2009 में तंज़ीमान जी जोड़जक थी हुई, पर उहा असांजी जंहिं मतिलबु ॻोठु हुयो वॾो, वॾे ॻोठ में माना असांजी नज़र में त माना असां हर घर ताईं पहुची सघूं था पिया, पर हुननि खे कंहिं कोई माण्हू वठी वियो कंहिं हिकु साइड जिते माना ज़मींदार जीअं अवल खां वठी थींदो अचे थो त ज़मींदारनि जे माना दर ते त पढ़ियल लिखियल बि आहिनि, इजाज़त बि थी सघे थो में बि हुजे उन्हनि खे। पोइ उते उन्हनि जेको आहे त मिलिया, छो जो बि त नवां माण्हू हुया न, उन्हनि खे त चई नथो सघिजे। ऐं उन टाइम मां शायदि एतिरी एक्टिव बि न हुयमि। पोइ हुननि माण्हुनि जॾहिं रिकॉर्ड वग़ैरह सेट कयो थियो, पहिरियों त ॻाल्हियूं ॿुधी करे पहिरियों मुतमइन थिया। हाणे हे उन ज़मींदार जे घर जी ॻाल्हि कयां थी जेको रोंबे में माना मूंखे चवे पियो। अब्दुल मजीद या अब्दुल कादिर? अब्दुल कादिर जेको माना हुन रोंबे जे हिसाब सां जेको चए पियो, जिते तव्हां उबितो बिज पिया हणो? हा उबितो पिया बिज हणूं। पोइ उन्हनि जे घर में तनज़ीम ठही ऐं काफ़ी समूरियूं औरतां उते ई गॾु थियूं ऐं उहे पाण एग्री थियूं त असां 70 मैनेजर थींदासीं। पोइ 2009 जी शायदि लास्ट हुई, आख़िर हुई। पोइ उन खां पोइ वरी 2010 में जीअं ई 2010 थियो त 2010 जे 7 महीने में असां वटि फ्लड अची वई। सैलाब आयो त असांजे ॻोठ में बि अची इहो माना वियो। ट्रोड़ी बंदि जेको टुटो? हा असांजे ॻोठ में बि सैलाब अची वियो। पोइ असां निकिरी वियासीं, सभु निकिरी वियासीं घरनि मां। हाणे तनज़ीम इहा अॻु जी ठहियलु हुई। पोइ असां पहिरियां कोटिया वियासीं, कोटिया खां मतिलबु तकलीफ़ां सहंदे सहंदे असां कराची पहुतासीं। कोइटा छो वियो? कोइटिया इन लाइ वियासीं जो हेॾो असांखे पाणी अटैक करे पियो। हेॾो न कोइटा कोई अथव मिट माइट? मिट माइट न हुयो, असांजे सौटनि जा पंहिंजा के दोस्ती वारा उते हुया। अच्छा। पोइ हिननि जो कोच कराई त हिननि चयो त बाबा असांजा सौट बि माना छो बुॾनि पाणी में। पोइ असां सामान ई हिते फिटी करे छॾियो होसीं, माना छड़ो सिर बचाए करे असां निकिरी विया हुआसीं कोइटिया। पोइ उते वियासीं त जीअं हिकिड़ो थींदो आहे खाना बदोशी वारी ज़िंदगी, त ॿारनि खे कपिड़ा बि पाइण लाइ न खणी सघिया हुआसीं। ॾाढी तकलीफ़ में हुयासीं। पोइ कोइटिया पहुतासीं, उते बि उन्हनि 2 ॾींहं 3 ॾींहं ख़िदमत कई। महिमान जे पहिरियां 3 ॾींहं त कबी आहे। 3 ॾींहं ख़िदमत कयो, उन खां पोइ थिया बेज़ार। उन्हनि चयो, पोइ असांजा सौट हल्दी पुॼदी वारा हुया, उन्हनि चयो बाबा असां पंहिंजूं वठूं था पिया इहे जायूं वग़ैरह रेंट ते वठूं था पिया। बसि उहे बि बेज़ार थिया। वञो बाबा जे हथो जा आहियो तव्हां वञो। पोइ मूंखे मुंहिंजी ससु खे नंढड़ियूं फुलियूं पातला हुयूं, नंढड़ियूं फुलियूं, कननि में सनड़ियूं वालियूं पयल हुयूं, नंढड़नि ॿारड़नि खे मंझंदि के, जेका हाणे नियाणी शादी करायमि उनखे। पोइ असां उहा पठाणनि ॾे खणी वियासीं, गाॾी वारे पठाणनि ॾे खणी वियासीं। असां चयो असां ॾाढा मजबूर आहियूं, असांखे कराची पहुचाए। ऐं कराची में असांजा कुझु माइट शेरशाह ते आया 2010 में। पहिरियों उहे निकिरी आया हुया, शेरशाह ते कैंप लॻल हुई, पोइ हिते निकिरी आया हुया पहिरियों।
पोइ हिते निकिरी आया हुया, हिते रहनि ई पिया त पोइ असां ॾे फ़ोन कयूं त बाबा हिते खाइण बि फ्री आहे, रिहाइश बि फ्री आहे, हर शइ फ्री सरकार आहे, ॾे थी। सरकार ॾे थी, तव्हां हरू भरू छो था परेशान थियो, तव्हां असां ॾे अचो। पोइ असां ड्राइवरनि खे उते वियासीं, 2 ज़ाल मुड़ुस वियासीं, ॿारड़ा बि खणी वियासीं, असां बांह ॿधियूंसीं पठाणनि खे, असां चयो असां ॾाढा मजबूर आहियूं, इहो वक़्तु सर यादि ईंदो त अखियुनि में पाणी अची वेंदो, ॻोड़ा वेही वेंदा आहिनि। पोइ असां फुलियूं लाहे उन्हनि खे ॾिनियूंसीं। पोइ हिकिड़ी उन मां शइ असांखे मोटाए ॾिनो, हिकिड़ी फुली असांखे मोटाए ॾिनो, नक जो कोको, बाक़ी वालियूं ऐं हिकु फुली उन्हनि रखी करे असांखे 4 टिकेटां करे ॾिनियूं। पोइ असां उतो सामान खणी सिर्फ़ु हिते शेरशाह ते पहुतासीं अची। पोइ 2 महीना 3 महीना असां हिते हुयासीं शेरशाह जी कैंप ते। कोइटा में अवां कंहिं जाइ में रहिया? हा हा, ऐं शेरशाह में आयो वरी कॉलेज में, तंबूअ में या न कॉलेज में, शेरशाह हा कॉलेज में? शेरशाह कॉलेज में। पोइ उते बि वरी नसीबु अहिड़ो हुयो जो उते मतिलबु तालीम जी थोरो रुझान हुयो ऐं शौक़ु जज़्बो बि हुयो, ख़िदमत ख़ल्क़ जो हुयो, इहो असुल खां वठी मां होश संभालियो त आहे। पोइ उते मां जॾहिं माण्हुनि जी मदद कंदी हुयमि त उते हिकिड़ो चेंबर ऑफ कॉमर्स जो माण्हू मिली वियो मूंखे, जंहिं माना नोट कंदो हुयो त माना हीअ जा खोड़े थी पई, ऐं मुंहिंजो घरवारो मूंखे झलींदो हुयो। सर मूंखे नालो यादि न आहे। ओहो, हा नालो यादि न आहे। पोइ उहो मुंहिंजो घरवारो चवंदो हुयो हे सभु सिंधी वेठा आहिनि, माई सभु सुञाणींदा, हे ठुल हली असांखे ख़्वारु कंदा, बदनाम कंदा, तूं हिननि सां छो थी ॻाल्हाए पई, छो थी करें पई। पोइ वरी उहे चवंदो हुयो बाजी मूंखे माना सुठो लॻंदो जॾहिं असां खाधो विरायूं त तूं असांजी मदद कर, जॾहिं असां कपिड़ा विरायूं त तूं असांजी मदद करे, ऐं तूं पंहिंजे लाइ कुझु नथी खणी वञे जेको असां तोखे ॾियूं था पिया। ऐं 2 टे चकर शेरशाह जी कैंपनि ते वेड़ बि थी, पाण में विड़ी बि पिया हो, चवनि पिया असांखे खाधे में तव्हां जीत था मिलाए ॾियो, हे शइ मिलाए ॾियो था। त पोइ उन में वरी मोबिलाइज़ेशन कंदी हुयमि पंहिंजे सिंधियुनि सां, त हू असांजी ख़िदमत करनि था, तव्हां उन्हनि सां इहो न कयो। पोइ हितां मुंहिंजा पीउ माउ बि माना मांखो परे थी विया, ॿाहिरि सॼो ख़ानदान विछड़ी वियो मांखो, मां सिर्फ़ु हिकिड़ी ॼणी पंहिंजे बचड़नि समेत हिते आयमि, पंहिंजे घरवारे समेत। ऐं हिते आयासीं त असांखे 5 रुपया बि न हुया ख़र्च जे लाइ, एॾा तकलीफ़ में हुयासीं। पोइ हितां जेका असांखे सपोर्ट कयूं, पोइ 2 महीना 2.5 हिते असां रहियासीं। पोइ मां उन्हनि खे दरख़्वास्त ॾिनी त महिरबानी कयो, हाणे मां नथी रही सघां पंहिंजे वालदेन खां बग़ैर, भाइनि भेनरुनि खां बग़ैर। असां ठुल वारनि खे जेकर ते तव्हां गाॾी कराए ॾियो त असां वापसि ठुल वञूं हलिया। ऐं ठुल उतां हिते जॾहिं कैंप में माण्हू हुया त माण्हुनि बि ॾाढी बेइज़ती कई, तकलीफ़ां ॾियनि पिया उन्हनि खे, ऐं उहो बि ईअं चवनि पिया त असांखे गाॾियूं ॾियो। पोइ हिते वरी ईअं थियो त हिते उते असां हिते रहियल ई हुयासीं त हुते सरसो जो नालो गूंजणु शुरू थी वियो, त सरसो वारा ट्रकियूं भरे अचनि था, सामान जूं राशन ॾियनि था, हे शइ ॾियनि था, हो शइ ॾियनि था, माण्हू अञा परेशान थिया। हुननि चयो माना ॾींहं जी गाॾी बि न, असांखे राति जी गाॾी ॾियो। असां चयो हेॾा कट लॻा पिया आहिनि, हेॾियूं मसला मसाइल आहिनि। मां चवां अदा तव्हां ईअं न चओ, तव्हां चओ ॾींहं जी गाॾी ॾियो, राति जी गाॾी न। भाउ होॾे ट्रकियूं विराइजनि थियूं, हलो त होॾे वापसि ठुल हलूं। पोइ असांखे ॾींहं जी गाॾी ॾिनो, कोच कराए ॾिनो, जेके बि असां ख़ानदान जा माण्हू हुयासीं उहे असां मोटी वियासीं, ठुल वियासीं वापसि, थकावट लथी ऐं दिमाग़ जाइ ते आयो त ख़बर पई त हिते बि सरसो वारा सामान ॾियनि था, उते बि ॾियनि था। पोइ मां पंहिंजे घर वारे खे चयमि हाणे हिते त असांखे सुञाणे ई कोई कोन थो। घर वारो छा करे? उहो मज़दूरी, हा हा सिरत वारी मज़दूरी। त हिते त असांखे सुञाणे कोई नथो। हाणे ॾिठई मां शेरशाह ते बि थोरो घणो कमुकारु करे आई आहियां, महिरबानी कर मूंखे इजाज़त ॾे त मां सरसो ऑफिस वञा। पोइ 2010 जी आख़िरी तारीख़ां हुयूं शायदि। पोइ मां वियमि त उते मैडम वेठी हुई सरसो वारी, मां चयोमांसि मैडम मां आई आहियां पंहिंजे ग़रीबनि जे लाइ। मैडम रुखसाना शर यूनिट इंचार्ज हुई। चई असां उहे हितां शिकारपुर जा हुया, शिकारपुर जा हुया, ऐं उते ठुल में माना रिहाइश हूंदी हुयनि। पोइ मैडम चयो जेको कुझु थींदो उहो तनज़ीम ज़रिए थींदो, रुखसाना तुंहिंजे ॻोठ में तनज़ीम ठहियलु आहे, ऐं उन्हनि खे तूं चओ त असां ॾे माना ठाहे मोकिलिनि, दरख़्वास्त ठाहे मोकिलिनि, पोइ जेतिरा माण्हू आहिनि त पोइ असां राशन ॾींदासीं। पोइ वरी उन नाला ॿुधाया, वरी मां नाला खणी करे मां वरी हिननि ॾे वियमि घर ॾे। मां चयमि तव्हां वञो ग़रीबनि जे लाइ कुझु वठी अचो, सॼी दुनिया वठे थी त तव्हां बि वठी अचो। पोइ हिननि मर्दनि बि औरतनि बि जवाबु ॾिनो। हिननि चयो हे रजिस्टर तव्हांजा तव्हांखे हथ में आहिनि, ऐं असांजूं मायूं रुलदियूं न, ॿाहिरि न निकिरंदियूं, तव्हां वञी सरसो वारनि खे घर वेठे असांखे ॾियो। हा हा असांखे घर वेठे ॾियो, बाक़ी असां निकिरंदासीं न, असांजूं मायूं बि निकिरंदियूं, असांजूं मायूं न निकिरंदियूं। हिननि रजिस्टर मोटाए ॾिना, उन्हनि जे ई एम्प्लॉई खे मोटाए ॾिना। पोइ उन्हनि बाद में असांजी CO ठहियूं,
उन बि राज़ी मुंहिंजो घरवारो राज़ी न थिए पियो, इन ॻाल्हि में राज़ी न थिए पियो। जॾहिं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधाई त चई हाणे उहो पाण केॾो माना उहो सम्झनि था, ॻोठ जा वॾड़ा आहिनि पोइ बि सम्झनि था, मां तोखे कीअं माई रुलणु छॾियां, मूंखे माण्हू मिणनि सां ई खाई वेंदा। कराची में त भला कोई न पियो सुञाणे, हिते त सभु कोई सुञाणे त न छॾींदो माए। पोइ वॾा इलाज मिंथा करणियूं पियूं, वॾनि को चवराइणो पियो पंहिंजी ससु खां। हुनजे कंहिं महिल वञा पेरनि ते किरां वञी, अम्मी आहे न मूंखे महिरबानी कर। शौक़ु बि आहे, सुठो बि लॻे थो पियो, प्रोग्राम बि ॿुधी आई आहियां मां सरसो ऑफिस मां त हीअं हीअं प्रोग्राम आहे। पोइ निणान ऐं ससु उनजो पासो वरितुमि मां, उन्हनि मूं फ़ाइदो वरितुमि। मुंहिंजी अम्मी सभिनी सपोर्ट कई, पोइ मुंहिंजे घर वारे मूंखे इजाज़त ॾिनी। पोइ असां पंहिंजे पाड़े जी तनज़ीम ठाहीसीं, ज़ियो ठाहीसीं। उन खां बाद में वरी असांखे वीओ ठाहिण जी ज़रूरत पई। ऐं पोइ उन खां बाद में असांजो जॾहिं बचति कईसीं त बचति खां बाद में ख़बर पई बुकड़ियूं वग़ैरह हर शइ मिली वई, बचति कईसीं पंहिंजी सीओ जी वीओ जी, त पोइ अखियूं खुलियूं कुझु त न मतिलबु कुझु बहितरी आहे। असां उन्हनि सां ॻाल्हायोसीं बि सही, डायलॉग बि कयोसीं, कुझु सरसो वारनि सपोर्ट कई, कुझु पाण पंहिंजी कम्यूनिटी सां माना मोबिलाइज़ेशन कईसीं, उहे बि राज़ी थिया हिन ॻाल्हि में त ठीकु आहे असांखे हाणे तनज़ीम साज़ी करणु खपे। तालीम जो ॿुधायो छा थियो पोइ अॻिते? तालीम जो 2011 में मां जेको आहे त फस्ट ईयर जो फॉर्म भरायो। पहिरियों CIF वठी करे जीअं ई 10,000 मिलिया हुया त माना CIF वरितोसीं त माना असां में हिकिड़ो शौक़ु पैदा थियो। CIF छा आहे? कम्यूनिटी इन्वेस्टमेंट फंड। ओके। हा, नंढिड़ो ग्रांट जेको बिना व्याज जे बिना व्याज जे जेको 10,000 रुपयो मिलनि था, उन खां पोइ मतिलबु थोरो आई त थी सघे थो माना हे उहिदो त हिन उहिदे खां मथे बि उहिदो मिले। पोइ माना मुंहिंजे घर वारे बि मुंहिंजी सपोर्ट कई त हाणे तोखे माना फस्ट ईयर ऐं इंटर करणु खपे। पोइ मुंहिंजे इम्तिहाननि जूं कापियूं बि वठी ईंदो, पेना बि। ऐं जेकॾहिं असां बाद अॻ में मैट्रिक वारे पासे ते वञूं था पिया त जॾहिं ॻड़ी असन में वेंदी हुअमि त पोइ मुंहिंजी अम्मी मूंखे 20 रुपया किरायो ॾींदी हुई ऐं पेना बि उहा वठी ॾींदी हुई, पना बि उहे वठी ॾींदी हुई। पोइ मूंसां साण बि न हलंदो हुयो। पोइ जेतिरा ॾींहं इम्तिहान ॾियणु वेंदी हुअमि ओतिरा ॾींहं असांजे घर में जहिड़ो हलंदो हुयो। पर जॾहिं फस्ट ईयर इंटर कयोसीं इम्तिहान ॾींदा? हा, हिकिड़ो होॾे इम्तिहान, ॿियो घर में इम्तिहान। हा, घर में इम्तिहान। वॾी ज़िंदगी सर मुश्किल जी हूंदी हुई। ऐं उते इहो हुयो त कोई कंहिंखे सहंदो न आहे ॻोठ में। ॻोठाणो माहौल अॻु जो जेको असांजो हुयो न, उहो उते ईअं हुयो त कोई कंहिंखे सहंदो न आहे अॻु भरो। पोइ जेकॾहिं कोई अॻिते न अचे, छो जो उनजो थी सघे थो मोहताज थियणो पवे, मतां उनखे कुझु चवणो पवे, अहिड़े हिसाब सां। तो रोंबो उबतो पे कयो न। हा, चिते पढ़ा न मतां इहा ॾाढी थी वञे। पोइ इन जे करे फस्ट ईयर इंटर मां ॻड़ी सन में कई। पोइ इन में माना मुंहिंजो घर वारो मूंसां गॾु हलंदो हुयो, इम्तिहान जूं कापियूं वग़ैरह वठी ॾींदो हुयो। पाण फस्ट ईयर इंटर न कई? न, पाण न कई। पाण सर मज़दूरी कंदो हुयो त बचा ऐं घर ॿार हलंदा हुया न, इन जे करे पोइ असां इहो CIF जॾहिं इंटर तव्हां कई। हा, मैट्रिक तव्हां ॿुधायो त मूंखे त A ग्रेड में कई, पोइ इंटर बि सर A ग्रेड में मुंहिंजी। वाह। हा, आई थिंक हा A ग्रेड में। पोइ छा कयो? पोइ न पढ़ी सघियमि। छो भला? पोइ इन जे करे न पढ़ी सघियमि जो सर घर जूं ज़िमेदारियूं इलाही थी वियूं, ॿारड़ा बि कुझु वधीक थी विया ऐं माली हालात बि तंग थी विया। छो जो 2010 में असां 2004 में घरु ठाहियो हुयोसीं, कचिड़ो मिड़ई घरु ठाहियो होसीं। वरी 2010 जी बोर्ड जो आई त इन में घरु वियो डैमेज थी। अच्छा, हुन में थियो? हा, हा, माना उहो तव्हांजा नुक़सान थिया? उहे नुक़सान थी विया त उहो असां नुक़सान ई सिधो न पिया करे सघूं। पोइ सर इहो हुयो त माना असां जेको माना फंडिंग वग़ैरह जेका 2010 में असां तनज़ीमां ठाहियूंसीं, उन खां पोइ वरी असांखे जेको सरसो वारनि सपोर्ट कई, CO वीओ ठाहियूंसीं त उन में माना हिकिड़ो जीअं न सुतल माण्हू हुजे, गुम थियल ख्वाब, विसरियल ख्वाब, उन्हनि खे हिकिड़ी जान मिली वई, उन्हनि खे हिकिड़ी पहचान मिली वई, उन्हनि खे हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ अॻिते वञण लाइ रस्तो ऐं दॻु मिली वियो। ऐं मां चवंदी आहियां त मुंहिंजो वॾो भाउ जेको आहे उनजी ज़िंदगी जो ख्वाबु हुयो त मुंहिंजी भेण अॻिते वधे, मोहम्मद गुलाम यासीन। पोइ हिन सरसो खे मां ईअं सम्झंदी आहियां मुंहिंजो वॾो भाउ। वाह वाह वाह। ऐं मां हमेशह इहो ई चवंदी आहियां हर प्रोग्राम में त हीउ मुंहिंजो वॾो भाउ जंहिं मूंखे आङुर खां वठी करे मुंहिंजे ख्वाबनि जी ताबीर ताईं पहुचाइण में मदद कई। ऐं ईअं चवंदे चवंदे वरी कुदरतनि मुंहिंजो सिंध गवर्नमेंट सां कुदरती लाॻापियल हिकिड़ी मोहबत बि आहे।
माण्हू कुझु बि लिखंदा आहिनि फेसबुक ते यूट्यूब ते या किथे बि कुझु बि लिखंदा आहिनि, पर मां सोचींदी आहियां त जेको हिकिड़ो वॾो जेको कमु कयो आहे, जेको वॾो हिकिड़ो औरत की सिंध जी औरत, ऐं मूंखे ख़बर आहे त मां कुंडनि में कीअं रोईंदी हुयमि, कीअं असां उन्हनि ॻाल्हियुनि खे फेस कंदा हुआसीं, इहा मूंखे ख़बर आहे। मुंहिंजी ज़िंदगी में सॼो कुझु ज़ाहिर आहे। असांजा फ़ैसिला कोई ॿियो कंदो हुयो, पर अॼु उहो फ़ैसिलो मूं वटि खणी ईंदा आहिनि माण्हू। वाह वाह। ॻोठ जे उन ज़मींदार ॾे छो था फ़ैसिलो खणी वञनि? हक़ु त उनजो आहे, उहो ज़मींदार आहे, उन ॾे खणी वञनि। भला हक़ु त डॉक्टर सोराब जो उन ॾे खणी वञनि, पर कंहिंजी न्याणी खे तकलीफ़ हूंदी आहे, कंहिंजे घर में का तकलीफ़ हूंदी आहे, पोइ उहे मां वटि ईंदा आहिनि। ऐं मां हाणे नाला नथी खणां त मां केतिरनि माण्हुनि जा मसइला हल कयां थी। हाणे तव्हांजे उन तालका नेटवर्क में घणियूं भेणूं आहिनि? असांजी में सरे 16 असांजूं यूनियन काउंसिल आहिनि तालका ठुल जूं, 32 असांजूं जेकी अदियूं आहिनि उहे जनरल बॉडी जूं, ऐं 11 असांजूं अदियूं आहिनि तालका नेटवर्क जूं, जेके ईअं ई कमु पंहिंजो सरअंजाम ॾियनि थियूं पियूं, ईअं ई लीडर बणियल आहिनि। वाह वाह। ऐं पंहिंजी ख़िदमत जे हिसाब सां, पंहिंजे अवाम जी ख़िदमत जे हिसाब सां उहे अणपढ़ियूं बि जेकॾहिं अची करे हिते टेबल ते ॻाल्हाइनि त तव्हांखे सम्झ में अची वेंदो त हिननि खे असेंबली में विहारजे, थोरो वाह अॻु वाह। भरो करे छॾिजे। वाह वाह। ईअं न आहे त मूंखे 4 मैडम अखर मां पढ़ियल आहिनि। हिकिड़ी साई वठां, जी मूंखे आख़िरी सुवालु साईअ खां वल पुछां थो तव्हां खां, कॾहिं तव्हां इन्हनि भेणुनि खे सिंध असेंबली वठी विया आहियो त उन्हनि खे ॾेखारियो, मतां उन्हनि खे बि शौक़ु थिए त असां बि मेंबर थियूं, वज़ीर आला थियूं, वज़ीर थियूं? सर इहो मूंखे फ़िलहालु मूंखे बि न आहे मिलियो। अच्छा, पर तव्हां ख़्यालु बि न हा कयो? हा, न इहो ख़्यालु आहे मुंहिंजो, अच्छा। इहो मुंहिंजो ख़्यालु आहे। ऐं मां बार बार हर तक़रीर में, पंहिंजी हर स्पीच में, ऐं मां 20,000 मायूं 2018 में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो बयां हिते प्रोग्राम हुयो, 20,000 मायुनि जे साम्हूं मां तक़रीर कई हुई, जंहिंमें मुराद अली शाह बि हुयो, जंहिंमें काइम अली शाह बि हुयो, अदी फरियाल टालपुर बि हुई, बिलावल भुट्टो ज़रदारी, ऐं सभु MNA MPA पूरी सिंध जा हुया। ऐं उते मां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो हुयुमि त जेकॾहिं असां नंढड़ी हितां ऑर्गनाइज़ेशन मां पंहिंजी UC लेवल ते ऐं तालके ऐं पंहिंजे VO जे ॻोठणी तनज़ीम जे हवाले सां अची करे हिते जेको बयानु कयूं था, जेके लफ़्ज़ चऊं था, ऐं इहे कम असां कयूं था, त छा असांखे अॻिते जेकॾहिं मौक़ो ॾिनो वञे त छा असां उन ग़रीबनि जे लाइ या अवाम जे लाइ घटि कमु कंदासीं? ऐं बग़ैर कंहिं कम जे इन लफ़्ज़नि में मां ईअं बि चयो हुयुमि त जेको कमु डॉक्टर सोराब MPA साहब बि नथो करे, उहे कम बि असां माण्हुनि जा कयूं था पिया। DC ऑफिस वञूं था, उते कमकार थियनि था, असिस्टेंट कमिश्नर ॾे वञूं था पिया, एजुकेशन वारे ॾे वञूं था, DHO ॾे असां वञूं था पिया। 2015 में वैक्सीनेशन ते मुंहिंजो इंटरव्यू लंबो थींदो शायदि, पोइ बि मां घटि न कंदमि इनशाला। पोइ उन तक़रीर में मां ईअं चयो हुयुमि त इहो डॉक्टर सोराब जीअं MPA आहे, त जेकॾहिं इहा MPA जी सीट ते कमु करे थो त असां फ्री में तव्हांजी अवाम जी एतिरी ख़िदमत करे सघूं था। पोइ जॾहिं वापसि वियमि त पोइ वरी जॾहिं मुलाक़ात थी, कंहिं कम सां वञणु थियो त पोइ चवणु लॻो, छोरी भला ॻाल्हि त ॿुध, अॻ में ई मुंहिंजी सीट ताड़ी हुई तूं माण्हुनि जे साम्हूं चई पई अॻ में, पर हुन मूंखे शाबस ॾिनी, हुन मूंखे शाबस ॾिनी, ऐं उहे मुंहिंजे कमनि मां मुतमइन आहिनि। बाक़ी सरदारनि, बाक़ी अमीरनि, सिंध जे मुख़्तलिफ़ जेके बि आहिनि, इन में सरदार ज़ुल्फ़कार ख़ान सरकी हुजे, डॉक्टर सोराब ख़ान सरकी हुजे, हू मुंहिंजे परपुठि आहिनि, पर हुननि जी जेको आहे त अॻु भराई में मुंहिंजी हिकिड़ी सपोर्ट बि आहे। काफ़ी टाइम मुंहिंजो घरवारो मूंखे कमु न करणु छॾंदो हुयो, पोइ इन में बि सरदार साहब, सरदार ज़ुल्फ़कार ख़ान सरकी हुनखे घुराए चयो त बाबा, जेको हिकिड़ो माण्हू अॻिते वधणु चाहे थो, अॻिते वञणु चाहे थो, त तव्हां उनखे रुकावट न बणिजो। ज़ाहिरी ॻाल्हि हो, जेकॾहिं जेको कुझु कंदी पंहिंजे बचड़नि लाइ कंदी, तुंहिंजे लाइ कंदी न, पोइ इन मसइले जो हल बि माना असांजे सरदार कढियो। ऐं हिन वक़्तु असांजी कास्ट में सरकी पहिरीं औरत जेका हिते अॼु जेको आहे लीडर TV खे इंटरव्यू ॾिए थी पई, ऐं पंहिंजी सिंध ऐं पंहिंजे ज़िले, पंहिंजे तालके खे प्रेज़ेंट करे थी पई। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था असीं हाज़िर थियूं, ऐं साईअ खां अवल हीअ उबता रोंबा कंदे हाणे सुबता कमु शुरू कई, ऐं पोइ
वॾी ॻाल्हि हीअ कई त पंहिंजी जिंद सां गॾु हुनजो जेको भाव आहे उहो जे गुज़ारे बि वञे त सरसो हुनजे भाउ जो कमु कयो, ॼण त सरसो हुनजो भाउ बणिजी हुनजी मदद कई, हुन सां सहकार कयो। ॻोठ में वॾेरनि ते बि हुन ॻाल्हायो आहे। सोराब खे हूअं त असीं सुञाणूं था, पर डॉक्टर सोराब सरकी बकोल रुखसाना साहिबा जे त ओड़ो वॾेरो कोन्हे जंहिंजे हथ में चबुक हुजे जेको हंटर खणी माण्हुनि खे मारे। सो हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी पेश था थियूं। असां सां गॾु रहियो।